ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون صدق الله مولانا العظيم وقد قال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाइरो अॼु जो प्रोग्राम बसिलसिला दस्तार फ़ज़ीलत हुफ़ाज़ किराम हिन दीनी इदारे जे ज़ेर इंतज़ाम थी रहियो आहे जंहिंमें तव्हां सां सभु शरीक थिया आहियूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जी हाज़िरी खे मंज़ूर ऐं मबरूर फ़रमाए ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जे दर ते हीअ बि दुआ आहे त असांजा जेके नौनिहाल फ़ारिग़ थिया अल्लाह ताला इन्हनि जे इल्म में अमल में उमिरि में बि बरकत अता फ़रमाए ऐं असांजे हिन इदारे जंहिं ख़िदमत कई आहे जन इहे बचड़ा तयारु कया आहिनि अल्लाह ताला इन इदारे खे ता क़यामत आबाद फ़रमाए। उस्तादनि जी महिनत ख़ादिमनि जी ख़िदमत ऐं ॻोठ वारनि जी मुआविनत खे बि अल्लाह ताला बारगाह पंहिंजीअ में शरफ़ क़बूलियत अता फ़रमाए। अज़ीज़ो क़ुरान उहो कलाम आहे जेको अल्लाह तबारक व तआला दुनिया जे इस्लाह जे लाइ मोकिलियो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ल्ब अतर ते नाज़िल फ़रमाए करे हिन दुनिया जे अंदरि ख़ुदा इनक़लाब आंदो ऐं इन क़ुरान पाक जे ज़रिए इंसाननि खे पंहिंजे आमद जे मक़सद जी मालूमात थी ऐं इंसाननि में आला अख़लाक़ पैदा थियो ऐं इंतिहाई आला मेयार जो उन्हनि खे नज़रियो मिलियो फ़िक्र मिलियो सोच मिली अक़ीदो मिलियो अमल सालिह अमल ग़ैर सालिह जी परख थी ऐं इन इल्म जे ज़रिए तव्हां असांखे मालूमात मिली मुस्तक़बिल जी ऐं मालूमात मिली गुज़रियल ज़माने जी बि गुज़रियल दौर जे अंदरि माज़ी ज़माने जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं क़ौमां वॾियूं ताक़तवर हुयूं उन्हनि जे तबाहीअ जा कारण छा हुया ऐं उन्हनि जे बर्बादी जा असबाब छा हुया क़ुरान उहे बि ॿुधाया ऐं मुस्तक़बिल खे बि अल्लाह ताला हिन क़ुरान पाक जे ज़रिए उहे हवाला बि असांखे ॾिना त क़यामत जो ॾींहुं थींदो क़ब्रनि मां इंसान उथंदा कंहिंजो कहिड़ो हाल हूंदो कंहिंजो कहिड़ो हाल हूंदो कंहिंखे सॼे हथ में अमाल नामो मिलंदो कंहिंखे खॿे हथ में मिलंदो असाबुल ज़मीन कहिड़ा हूंदा असाबुल शिमाल कहिड़ा हूंदा ख़ैरुल बरिया में केरु शामिलु थींदा शरुल बरिया में केरु शामिलु थींदा इहो सॼो इल्मु क़ुरान पाक जे ज़रिए अल्लाह ताला असांखे अता फ़रमायो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे वास्ते सां। लिहाज़ा उम्मत जा उहे अफ़राद दुनिया में जो कामयाब थी करे निकिरंदा जन ख़ुदाई तालीम खे हासिलु कयो ऐं अल्लाह जे तालीम खे चिंबड़ी वरितऊं ऐं अंबिया जी इताअत कयूं ऐं फ़र्मा बरदारी कयूं। माज़ी दौर जे अंदरि क़ुरान अक़वाम आलम जे हालात सां भरियो पियो आहे। उन्हनि क़ुरान पाक जे अंदरि उन्हनि वॾनि वॾनि ताक़तवर क़ौमुनि जो अहवाल मौजूदु आहे त उन्हनि अंबिया खे बेमोहतो कयो ऐं अंबिया सां मज़ाक़ूं कयूं अंबिया जी तकज़ीब कयूं अंबिया जी तक़लीद न कयूं ऐं उन्हनि जो इत्तिबा न कयूं। मा यातिहिम मिन रसूलिन इल्ला कानू बिही यस्ताज़िऊन जॾहिं बि ख़ुदा को रसूल मोकिलींदो त उन सां इस्तिहज़ा ऐं मज़ाक़ कंदा हुआ ऐं उन्हनि जी तकज़ीब कंदा हुया ऐं बरमला अंबिया जी मुखालफ़त कयूं खुलम खुला मुखालफ़त कयूं अल्लाह जे हुक्म जी इताअत बि न कयूं ऐं अल्लाह जेको रसूल मोकिलियो उन सां इस्तिहज़ा कयूं। इन्हनि असबाबनि जे करे उहे दुनिया में जो सिफ़े हस्ती खां मिटिजी विया। अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो एॾा वॾा कदावर एॾा वॾा ताक़तवर एॾा वॾा तमामु मालदार हुया जो अहिड़ा वरी दुनिया में आया ई कोन। अहिड़ा वॾा ताक़तवर हुया एॾा वॾा मालदार हुया पर जॾहिं उन्हनि सरकशी कई नाफ़रमानी कई बरमला मुखालफ़त कयूं असांजे रसूलनि जी ऐं असांजे फ़रमान जी उन्हनि खे असां सिफ़ हस्ती तां मिटाए छॾियोसीं। अज़ीज़ो
तव्हां असां बि ख़ुदा वटि इज़त वारा उन वक़्त में थींदासीं जॾहिं असां हिन क़ुर खे चिंबड़ी वठंदासीं ऐं असां पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो उनजो इत्तिबा कंदासीं ऐं उनजी इताअत ऐं फर्मा बरदारी कंदासीं। मुंहिंजे रसूल फरमायो त मूंखां अॻु में काफ़ी रसूल आया, 1.25 लख अंबिया दुनिया में आया, उहे सभु हलिया विया, ऐं आख़िरी नबी आहियां। मूंखां बाद में फरमायो कोई नबी कोन ईंदो, पर यादि रखिजो तव्हां में 2 शयूं छॾे वेंदुसि, 2 शयूं तव्हां में छॾे वेंदुसि, किताबुल्लाह व सुन्नती, अलाह जो क़ुर तव्हां में छॾे वेंदुसि। ॿियो फरमायो पंहिंजो तरीक़ो तव्हां में छॾे वेंदुसि। इन त मसक्तुम बिहिमा फलन तज़िलू अबदा, जॾहिं तव्हां उन 2 शयुनि खे चिंबड़ी वठंदव, अलाह जे क़ुर खे चिंबड़ी वठंदव ऐं मुंहिंजे तरीक़े खे चिंबड़ी वठंदव त फलन तज़िलू अबदा, कॾहिं बि तव्हां गुमराह न थी सघंदव। अज़ीज़ो, असांखे खपे त अॼु हिन मुआशिरे जे अंदरि, हिन माहौल जे अंदरि असां क़ुर खे चिंबड़ी वठूं ऐं हज़ूर जे तरीक़े खे चिंबड़ी वठूं। असां अॼु दुनिया जे अंदरि परेशानी जे आलम में इन जे करे आया आहियूं जो क़ुर खां दूरि थी विया आहियूं ऐं पैगम्बर जे सुन्नत खां परे थी विया आहियूं। हज़ूर जो तरीक़ो असांखां छॾाए वियो, हज़ूर वारो हुलियो छॾाए वियो, हज़ूर वारी सीरत सूरत छॾाए वई, पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो उहो जेको सुन्नत वारो मेयार हो उन ते न लथासूं ऐं क़ुर पाक खां परे थी वियासूं। दुनिया जे अंदरि दौरे हाज़िर में असली तालीम जे तरफ़ तवजो ॾिनोसूं ऐं क़ुर पाक जे तालीम खे अबस ऐं बेकार सम्झोसूं। इन जे करे अॼु असां दुनिया जे अंदरि परेशानी जे आलम में रहूं था पिया। अज़ीज़ो, सच पुछो त इहे इदारा आहिनि जिते क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जी तालीम हले थी पई, मुसलमाननि जा बचड़ा हिते क़ुर जी तालीम हासिल करे रहिया आहिनि। इन इदारनि जे करे तव्हां असां ख़ुदा जे अज़ाब खां बचा पिया आहियूं। हिन दुनिया जो रूह हे क़ुर अथव। जीअं इंसान जे वजूद में रूह आहे त पोइ इहो वजूद चुरे पुरे थो, इहो वजूद ॾिसे बि अथो, इहो वजूद घुमे बि अथो, इहो वजूद खाए बि अथो ऐं इहो वजूद दुनिया जे अंदरि दुनवी लज़तुनि खां मलहूज़ थी रहियो आहे ऐं उन्हनि सां दुनिया जे हिन सामान ऐं ऐश अशरत सां घुमे फिरे थो। पर जॾहिं रूह निकितो त इहो इंसानु वञी लाश जी सूरत में क़ब्र में वञी दफ़न थिए थो। अहिड़े नमूने सां हिन दुनिया जे वजूद जे रूह हे क़ुर अथव। जेकॾहिं क़ुर न हुजे, इहे तालीम न हुजे, पढ़ण पढ़ाइण वारा न हुजनि त हीअ दुनिया कॾो कॾो फना थी वञे, हे सभु दुनिया ख़तमु थी वञे हा। दुआ कयो इन्हनि खे जेके ॾींहं राति क़ुर पाक पढ़नि था, जन जे सदके तव्हां सां बि दुनिया में घुमूं फिरूं था, खाऊं पीऊं था, दुनिया में लज़तूं बि वठूं था, ऐश अशरत सां घुमूं था। लिहाज़ा इन दुनिया जे वजूद जो सबबु इहे दीनी इदारा अथव। मुंहिंजे हज़ूर फरमायो ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु, फरमायो तव्हां में भला उहे आहिनि जेके क़ुर सिखनि था, सेखारनि था। अदा जेकॾहिं असांखे भलो थियणो आहे त पोइ क़ुर वारनि जी कड़ लॻणो आहे। मुंहिंजे हज़ूर फरमायो त 4 टोला हूंदा जिन खे ख़ुदा क़यामत जे ॾींहुं निजात ॾींदो जहन्नम खां। हिकु आलिम, ॿियो तालिब, टियों ॿुधण वारा जेके क़ुर ॿुधंदा। जीअं अॼु तव्हां असां ॿुधण जे नीयत सां वेठा आहियूं, दुआ कयो त अलाह ताला असांजे मथां रहम करे, असांखे बि उन्हनि में लिखे, असां ते रहम करे। ऐं चौथे नंबर में जेके अहले क़ुर सां मुहबत कंदा, जेके क़ुर वारनि सां ताल्लुक़ क़ाइमु कंदा, दुआ कयो त अलाह ताला असांखे आलिमनि सां ताल्लुक़ नसीब फरमाए। अज़ीज़ो, अहले इल्म सां ताल्लुक़ जे करे, मुहबत जे करे अलाह ताला असांखे इन क़ुर वारनि जी सोबत ऐं संगत जे करे असांखे बि अलाह तबारक व तआला जे उन क़ुर में फ़ाइदो थिए थो। असांखे बि ख़बर पवे थी, आलिमनि सां ताल्लुक़ जे करे ख़बर पवे थी पई त हीअ शइ हलाल आहे, हीअ शइ हराम आहे, हीअ असांजे मथां फ़र्ज़ु आहे, हीअ फ़र्ज़ु न आहे, हीअ असांजे लाइ जाइज़ आहे, हीअ जाइज़ न आहे। पर जेकॾहिं एतिरो बि ताल्लुक़ असांजो क़ुर वारनि सां न हुजे, अहले इल्म तबिके सां न हुजे, त पोइ असांखे हलाल हराम जी बि ख़बर कान पवंदी, पाकाई पलीती जी बि ख़बर कान पवंदी, हक़ ऐं नाहक जी बि ख़बर कान पवंदी। ताल्लुक़ आलिमनि सां ज़रूरी आहे, मुहबत आलिमनि सां ज़रूरी आहे। अलमरो मा मन अहब, मुंहिंजे हज़ूर फरमायो क़यामत जे ॾींहुं माण्हू उन सां हूंदो जंहिंसां मुहबत हूंदी, जंहिंसां मुहबत हूंदी क़यामत जे ॾींहुं इंसानु उन सां हूंदो। अलाह ताला फरमाए थो क़यामत जे ॾींहुं असां माण्हुनि खे पंहिंजे अॻुवाणनि सां सरींदासीं। यौम नदू कुल उनासिम बि इमामिहिम, असां माण्हुनि खे सरींदासीं पंहिंजे अॻुवाणनि जे नाले सां। अबा फिलाणे जी कड़ लॻण वारो,
फ़िलाणे खे पंहिंजो लीडर तस्लीम करण वारो, फ़िलाणे खे पंहिंजो क़ाइद तस्लीम करण वारो, फ़िलाणे जी तव्हां कढ लॻा हुयो, फ़िलाणे जा नारा हणंदा हुयो, फ़िलाणे जी जमात में हुयो, तव्हांजो लीडर अॻवान उहो हुयो, तव्हांजो क़ाइद उहो हुयो, तंहिंजे करे तव्हां हेॾे अचो, तव्हांजो क़ाइद तव्हांजो लीडर हेॾे बीठो आहे। पोइ उहे माण्हू ख़ुशि नसीब हूंदा जंहिंजा क़ाइद उते आलिम हूंदा, जंहिंजा लीडर उते आलिम हूंदा, जंहिंजा लीडर सालिह हूंदा, जंहिंजा अॻवान ऐं क़ाइद निमाज़ी हूंदा, जंहिंजा क़ाइद ऐं अॻवान हलाल खोर हूंदा, जंहिंजा क़ाइद ऐं लीडर उहे हूंदा जेके अलाह अलाह करण वारा हूंदा, उहे माण्हू ख़ुशि नसीब हूंदा। ऐं उहे माण्हू बदनसीब हूंदा जंहिंजा क़ाइद दुनिया जे अंदरि उहे आहिनि जेके निमाज़ खां परे, क़ुर खां परे, पैगम्बर जे फ़रमान खां परे, हज़ूर जे तरीक़े खां परे ऐं दुनिया जे हवस में मुब्तला, इहे माण्हू बदनसीब हूंदा। दुआ कयो त अलाह ताला असांखे आलिमनि जहिड़ा क़ाइद नसीब फ़रमाए। अबा उलमा जे क़यादत में हलणु चाहियो था न? हथ त मथे कयो। उलमा जे क़यादत में क़यामत जे ॾींहुं पाण खे आलिमनि जे सथ में शामिलु थियणो आहे या ज़ालिमनि जे सथ में? आलिमनि जे सथ में त पोइ आलिमनि सां साथ ॾिबो इंशा अल्लाह अज़ीम। उलमा सां दामे दरमे सुखने क़दमे इंशा अल्लाह आलिमनि सां गॾु हूंदासीं त मुंहिंजो अलाह बि सचो आहे, रसूल बि सचो आहे, ख़ुदा बि फ़रमाए थो त असां पंहिंजे अॻवाननि जे नाले सां हिन खे सॾींदासीं। पोइ तव्हां असांखे सॾु उते आलिमनि जी क़यादत में सॾु थींदो। ऐं हज़ूर बि फ़रमाए थो त क़यामत जे ॾींहुं जेको मुहबत जंहिंसां रखंदो उहो उन्हनि सां हूंदो। पोइ तव्हां असांजी मुहबत जेकॾहिं दुनिया में आलिमनि सां आहे त पोइ असांखे आलिमनि सां गॾु उते घुमणो पवंदो, आलिमनि सां गॾु उथणो पवंदो ऐं हज़ूर जे लिवाउल हम्द जे हेठां बीहणो पवंदो ऐं हज़ूर जे हथारं हौज़ कौसर जो पाणी बि नसीब थींदो ऐं उन क़यामत जे ॾींहुं पाण खे अर्श अज़ीम जी छांव बि नसीब थींदी जेकॾहिं आलिमनि सां गॾु हूंदासीं। छो त उलमा वरसतुल अंबिया आहिनि। आलिम पंहिंजो तरीक़ो असांखे कोन था चवनि त असांजी कढ लॻो, चवनि था त नबीअ जी कढ लॻो, अलाह जे क़ुर जी कढ लॻो, पैगम्बर जे तरीक़े जी कढ लॻो, हज़ूर वारे तरीक़े खे सुन्नत खे चिंबड़ी वठो। आलिम असांखे इहो कुझु ॿुधाइनि था, आलिम असांखे इहो सबक़ु ॾियनि था पिया। आलिम पंहिंजो हथ जो दीन ठाहे करे असांखे कोन था ॾियनि पिया त तव्हां असांजी कढ लॻो, असां जहिड़ा बि हुजूं तव्हां असांजी कढ लॻो। न, असांखे अलाह अलाह जे रसूल जी दावत ॾियनि था पिया। दुआ कयो त अलाह ताला क़यामत जे ॾींहुं असांखे आलिमनि सां गॾु उथारे, असांखे दुनिया में बि आलिमनि सां गॾु, आख़िरत में बि आलिमनि सां गॾु ऐं क़यामत में लिवाउल हम्द हज़ूर जे झंडे हेठां अलाह ताला असांखे जॻह नसीब फ़रमाए। काफ़ी उलमा इकराम वेठा आहिनि, उन्हनि जा काफ़ी ऐं शाफ़ी बयान थींदा। अलाह ताला तव्हां असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां दुआगू आहियां त अलाह ताला हिन इदारे खे ता क़यामत आबाद फ़रमाए। असांजे क़ारी निसारमंद मरहूम रहमतुल्लाह अलैह रहमतन वासियतन, अल्लाह ताला उन जे क़बर ते किरोड़ा रहमतूं फ़रमाए। उन्हनि जो हे पोखियल बाग़ आहे, अल्लाह ताला हिन खे सर सब्ज़ सदाई शादाब आबाद रखे ऐं अल्लाह ताला उन जे बचड़नि जे इल्म में अमल में बरकत अता फ़रमाए ऐं पूरे ॻोठ वारनि खे, इलाइक़े वारनि खे हिन इदारे मथां फ़ाइदे वठण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे हिन अॼु जे ताल्लुक़ खे हमेशह हमेशह क़यामत ताईं आबाद रखे। अल्लाह तबारक व तआला सभिनी जे क़दम क़दम खे क़बूल फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा अरिनल हक़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबाअ, अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाब, अल्लाहुम्मा वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा, अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़ी उमूरि कुल्लिहा वअजिरना मिन ख़िज़यिद दुनिया व अज़ाबिल आख़िरह। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमह इन्नका अंतल वहाब। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका इल्मन नाफ़िअन व रिज़्क़न वासिअन व क़ल्बन ख़ाशिअन व शिफ़ाअन मिन कुल्लि दा। व सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।